अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंडेक्स प्रोग्राम में अवां जो मेज़बान रज़ाक सरोही हाज़िर आहे। नाज़रीन, कुछ ॾींहं अॻु ईद जे मौक़े में हैदराबाद जे हिकु होटल ते हिकु नौजवान जो क़त्लु थियो। बिलाल काका जे वहशियाणे क़त्ल खां पोइ सॼी सिंध में हिकु एहतजाज जी लहर जारी आहे ऐं अॼु ताईं जेॾीमहिल ताईं पाण प्रोग्राम था कयूं त बि केतिरनि ई शहरनि मां एहतजाज जूं ख़बरूं अची रहियूं आहिनि। इन वहशियाणे क़त्ल जे ख़िलाफ़ु हिकु तरफ़ सिंध में हेॾो वॾो एहतजाज थी रहियो हो त बजाए इन जे जो उन क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ जे लाइ हुकूमत फ़ौरी तौर ते क़दम खणे हा, हुकूमत फ़ौरी तौर ते क़दम न खयां। नतीजे में इहो थियो त सोशल मीडिया ते कुझु माण्हुनि उनखे इन तरह सां रिपोर्ट कयो या इन तरह सां पंहिंजूं पोस्टूं रखियूं जो इहो जेको तकरार आहे या इहो जेको मामिलो आहे उनखे हिकिड़ो लिसानी रंग मिलणु शुरू थी वियो ऐं जेके बि संजीदा माण्हू हुआ उन्हनि या ख़ुदि जेके असांजी क़ौमपरस्त पार्टियूं आहिनि उनजी क़यादतूं या ख़ुदि जेके पश्तून जमात आहे ANP उन जे तरफ़ां अपीलूं कयूं हुयूं माण्हुनि खे त भई हीअ हिकिड़ी क्राइम जी वारदात आहे, हिनखे तव्हां इन क़िस्म जो रंग न ॾियो। पर थियो इहो जो अफ़गानी पनाहगीरनि जूं जेके हिते कराचीअ में कैंपूं आहिनि उन्हनि मां माण्हू निकिरी जेके दहशतगर्द हुआ, जेके हथियारबंद हुआ, उन्हनि ॿिनि टिनि ॾींहंनि ताईं लाॻीतो सोराब ॻोठ वटि ऐं अलासिफ़ स्क्वायर वटि अची पुरतशदुद नमूने जो एहतजाज, छा उनखे एहतजाज चई नथो सघिजे, हर ईंदड़ वींदड़ जेका गाॾी हुई उन्हनि खे रोकियो ऐं उन में वेठल जेके माण्हू हुआ उन्हनि ते तशदुद कयो। इवन जेके औरतूं ॿारड़ा हुआ उन्हनि ते तशदुद कयो ऐं सॼे इन इलाइक़े खे यरगमाल बणाए ऐं हैदराबाद ऐं कराची जो जेको इहो मेन रस्तो आहे, मोटरवे आहे, इनखे बंदि करे छॾियो। ॿिए तरफ़ इहो हुयो त सोशल मीडिया, छाकाणि त पाण इन ॻाल्हि खे ॼाणूं था त सोशल मीडिया ते हाकारी या नाकारी ॿई जेकॾहिं क़िस्म जी शयूं रखिजनि थियूं या अचनि थियूं त उहे हिकिड़े पल में सॼे मुल्क जे अंदरि, छा सॼी दुनिया जे अंदरि पखिड़िजी वञनि थियूं। त इहे जेके सॼा फुटेजिस, इहे सॼी जेका सूरत हाल हुई गड़बड़ वारी, उन सभिनी जा फुटेजिस, वीडियोज़ ऐं पोस्टूं उहे असां सभिनी ॾिठियूं। उते पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार बीठल रहिया ऐं उहे दहशतगर्दनि खे, उन्हनि पनाहगीरनि खे कंहिं बि क़िस्म जी रोकथाम करण में नाकाम रहिया। बल्कि इहो तासुरु वियो त जेका अहलकार हुआ या जेके पुलिस जा जेके अटाला बीठल हुआ उहे बिल्कुलु बेवस अंदाज़ में बीठा रहिया। नतीजे में हिकिड़ो मैसेज इहो वियो त छा असांजी हुकूमत इन क़िस्म जे वाक़िअनि खे रोकण में मुकमिल तौरु नाकाम थी वई आहे, एतिरी कमज़ोर हुकूमत आहे, या उन जूं के मसलहतूं आहिनि, छाजे करे ईअं थिए पियो। सो इन तरह जी सूरत हाल कल्ह राति बि रही ऐं कुझु ॻोठनि ते दहशतगर्दनि हमला बि कया, उते चढ़ायूं कयूं, उते माण्हुनि ते तशदुद कयूं। जमाली ॻोठ जे भरिसां हिकिड़े ॻोठ ते हुननि चढ़ाई कई जेको जंहिंमें अक्सर जेको आहे अक्सरियत बागड़ी माण्हुनि जी आहे, उहे रहनि था, हिंदू बिरादरी जा माण्हू रहनि था। उते हुननि माण्हुनि ते तशदुद कयो आहे ऐं कुझु इतलाह हुआ त उते नियाणियुनि जी अगवा जो वाक़ियो थियो आहे, पर उन वक़्तु बि पुलिस तरदीद करे छॾी हुई ऐं उहो वाज़े थी वियो आहे त उहो कंहिं माण्हूअ इन क़िस्म जो इतलाह ॾिनो जेको ग़लति हुयो। ऐं इहो ज़रूरु आहे त अॼु कुझु सहाफ़िन उन ॻोठ जो दौरो बि कयो आहे, कुझु सहाफ़िन ॻोठ जो दौरो कयो ऐं उन्हनि इहो ॿुधायो आहे त माण्हुनि ते तशदुद थियो आहे, औरतुनि ते तशदुद थियो आहे ऐं माण्हू इलाही ज़ख़्मी आहिनि जिन खे मदद करण जी ज़रूरत आहे, पर असांजी इंतिज़ामिया या हुकूमत उन्हनि माण्हुनि जी का सार न लधी। सो इन क़िस्म जी सूरत हाल आहे। हिन वक़्तु अॼु जी जेका अपडेट आहे उन में इहो आहे त जामशोरे में सैयद जलाल महमूद शाह जी सदारत में हिकिड़ो इजलास थियो सिंध एक्शन कमेटीअ जो, जंहिंमें क़ौमपरस्त पार्टियुनि जा ॿिया अॻवान अयाज़ लतीफ़ पलीजो साहिबु, रियाज़ चांडियो साहिबु ऐं क़ादिर मक्सी साहिबु, उनखां सवाइ ख़ालिद जुणेजो साहिबु, समूरा गॾिजी वेही ऐं इन मामले ते वीचार कयो हुननि ऐं हुननि कुझु मुतालबा रखिया आहिनि, जिन में अहम मुतालबो इहो आहे त हिकिड़ो त इहे जेके अफ़गान पनाहगीर हिते रहियल आहिनि, सिंध जी मईशत ते ॿार आहिनि, इन्हनि खे निकाली ॾिनी वञे
ऐं उनखां सवाइ फौरी तौर ते जेके कातिल आहिनि बिलाल काका जा उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। ऐं उनखां सवाइ जेके ॿिया कुझु मुतालबा आहिनि जिन ते असां पंहिंजे प्रोग्राम में अॼु डिस्कस कंदासीं। इहा समूरी सूरत हाल आहे। इन ते मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी आहिनि, तजदीद निगार आहिनि, डॉक्टर अली रिंद साहिबु। साईं तव्हांखे मां भली कार चवां थो। डॉक्टर साहिबु, हिकिड़ो त हीउ तमामु हिकिड़ो इंतिहाई ॾुख ईंदड़ जेको वाक़ियो थियो बिलाल काका जे क़तल जो, अहिड़ा वाक़िया हूअं इहो को पहिरियों भेरो कोन थिया आहिनि। इन तरह जा वाक़िया खोड़ अॻु में बि रिपोर्ट थींदा रहिया आहिनि ऐं होटलुनि ते पोइ पनेया किलो हुजे, घोटकी हुजे, ख़ैरपुर हुजे, इन तरह जा जहिड़ा थी पवंदा आहिनि ऐं उन में पोइ फायरिंग थींदी आहे, माण्हू मरी बि पवंदा आहिनि। हिन वाक़े में जंहिं तरह जो हीउ रंग हिन खां पोइ रद्द अमल में अची वियो आहे, तव्हां छा था सम्झो इहो छाजे करे ईअं थियो आहे? ॾिसो, सभ खां पहिरीं हीअ ॻाल्हि सम्झो त सिंध जे अंदरि जेको असलूका सिंधी आहिनि, सन ऑफ साइल्स आहिनि, नेटिव्स चयो या धरती जा या जेके बि आहिनि सिंधी ॻाल्हाईंदा, उन्हनि जी हिकिड़ी तबियत में महिमान नवाज़ी मौजूदु हुई ऐं आहे। ऐं जॾहिं हीउ मुल्क ठहियो त उन टाइम ते सिंधियुनि सॼे पाकिस्तान मां किन बि इंडिया खां ईंदड़ माण्हुनि खे वेलकम न कयो, सिंध में माण्हू वेलकम कयो। ऐं सिंधी पंहिंजे मिज़ाज में कॾहिं बि इहो तसब या ॿाहिरे माण्हू खे न खीकारींदड़ न रहियो आहे। पर 75 सालनि खां बाद में हिकिड़ो माहौल अहिड़ो जुड़ियो आहे जो सिंध में इहो महसूसु थिए पियो त जेकॾहिं को माण्हू काबुल मां बि निकिरे थो त हू पेशावर, पिंडी या लाहौर में रहण जे बजाए सिधो कराची थो अचे। जेकॾहिं कंधार मां निकिरे थो त उनजी मंज़िल कोयटा न आहे, हू कराची थो अचे। ऐं जेकॾहिं रोहिंग्या जो मुस्लमाननि जो को मामिलो थिए थो त बि हू ढाका में या किथे नथो रुके, कराची थो अचे या सिंध में थो अचे। त इहो हिकिड़ो ख़ौफ़ मौजूदु आहे त किथे सिंध जे असलूकी आबादियुनि खे भला पंहिंजे ई वतन में अक़लियत में आणण जी का कोशिशि, का इंजीनियरिंग, का प्लैनिंग, का रिथात न थी रही आहे। माना हिकिड़ो इन द बैक ऑफ माइंड हिकिड़ी शइ उहा मौजूदु आहे जेका सियासी सुध बुध रखंदड़ या बाशौर माण्हुनि खे हिकिड़ी महसूसु थिए थी। पोइ उन जे करे हिकिड़ो धारे खां जेको ॿी ॿोली ॻाल्हाईंदड़ खां छिरक मौजूदु आहे। हालांकि सिंधियुनि तमामु वॾी दिलि करे तव्हां ॾिठो त जेको उर्दू स्पीकिंग सां उन्हनि जो 80s या 90s में मामिलो रहियो त बि उन खां बाद में उन्हनि सां हिकिड़ो वरी रवादारी वारो जुड़ण जी कोशिशि कई। ऐं MQM 2000 खां बाद में सिंध जे हर नंढे नंढे ॻोठ में वञी यूनिट खोलिया त सिंधियुनि उन्हनि खे वेलकम कयो त भली असांजा जेकॾहिं सिंधी बि MQM में शामिलु थियनि था त हिन में को मसइलो कोन्हे। अहिड़ी तरीक़े सां जेके पश्तून या ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ जेके माण्हू अचनि था सिंध में, पर पोइ मामिलो हिकिड़ो सम्झो ख़ौफ़ या छिरक जो मौजूदु आहे। उन में अॻे हिकिड़े इन माहौल में माण्हू रहनि था त असांखे जेको धारियो आहे उहो हिकिड़ो कमज़ोर ऐं वालारींदड़ सम्झे थो त असां ते अची वालार कंदो। उहो बिलाल काका जे मामले ते छाकाणि हिकिड़ो बेरहम क़तल थियो, अधु राति जो थियो, राति जो 3 जो वाक़ियो थियो आहे, सुबुह जो जॾहिं माण्हू ईद जे मौक़े में थियो ऐं पुलिस जी जेका रिवायती सुस्ती या नालाइकी हूंदी आहे उहा उन में शामिलु हुई त उन जे करे एहतिजाज करिणो पियो माण्हुनि खे FIR दाख़िल करण जे लाइ। उहो मामिलो उते थियो ऐं उन खां बाद में ख़ुदरू तरीक़े सां सिंध जे कुझु शहरनि में पुरअमन तरीक़े सां बिल्कुलु मुआशी बाइकाट जो हिकिड़ो मामिलो थियो त माना अञा रिएक्शन। ऐं इहा डॉक्टर साहिबु तमामु सुठी ॻाल्हि आहे त मतिलबु सिंधी माण्हुनि जेकॾहिं एहतिजाज कयो त उहो पुरअमन कयो ऐं कंहिं बि माण्हूअ सां उन्हनि अहिड़ी ज्यादती कोन कई आहे जो तशदुद कयो हुजे, रस्ता बंदि करे माण्हुनि खे अगवा कयो हुजे, उन्हनि खे गाॾियूं भॻियूं हुजनि या 2 माण्हू जेके सोराब ॻोठ में 2 माण्हू उन ॾींहुं जंहिं पहिरियों ॾींहुं वाक़ियो थियो बस टर्मिनल ते या उनजे ॿाहिरां 2 माण्हू मारिजी विया हुआ। ऐं ईअं चइजे त जेका धुर मुतासिर आहे उन तरफ़ां रिएक्शन न आहे, पर जेका धुर इल्ज़ाम हेठि आहे उन में जेको असांजो अफ़गान इमिग्रेंट आहे ऐं जेको हिते एज़ ए एलियन रजिस्टर्ड आहे, उन जो जेके कूची कैंप आहिनि या उन्हनि जूं जेके आबादियूं आहिनि उन्हनि मां माण्हू निकिरनि था, हथियारबंद निकिरनि था ऐं पुलिस ॾिसंदी रहे थी। हींअर ताईं बि हीअ जेका सिंध गवर्नमेंट, ॾिसो सिंध गवर्नमेंट में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे ऐं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हमेशह एपोलॉजेटिक रही आहे। कीअं त असां ते इहो ठपो न लॻे त असां सिंधियुनि जी हुकूमत आहियूं, माना सिंधियुनि खे फ़ाइदो न ॾिबो
सिंधियुनि खे मारबो कुटबो, पर जेकॾहिं को धारियो आहे त उन जे आॾो इहो साबित करण जे लाइ त ॾिसो असां क़ौम परस्त न आहियूं, सिंध परस्त न आहियूं, असां में माना सोकाल तहसुब न आहे, तव्हांजे हथु हल्को रखंदासीं। एतिरो ई जेकॾहिं इन क़िस्म जो वाक़ियो किन सिंधी इलाइक़नि में जेकॾहिं सिंधी के कनि हा त पीपल्स पार्टी जो जेको रद्दमल हुजे हा उहो ॾाढो भयानक हुजे हा, ख़तरनाक हुजे हा, सॼियूं सॼियूं आबादियूं खणनि हा, माण्हू गिरफ़्तार कनि हा, हींअर ते उन्हनि जा एंटी टेररिस्ट कोर्टनि में केस चालान थी चुका हुजनि हा, पर छाकाणि त अफ़गानियुनि इहो कयो आहे ऐं पीपल्स पार्टी गवर्नमेंट इहो तासुर नथी पैदा करणु चाहे त इहो को असां सिंधियुनि खे अवलियत ॾेई रहिया आहियूं इन करे। हालांकि उसूली तौर ते सिंधियुनि जो वोट वठंदड़ पार्टी आहे त इनखे सिंधियुनि जे मफ़ादनि जे लाइ सोचणु खपे। बिल्कुलु सोचणु खपे। डॉक्टर साहब वक़्तु ब्रेक जो थियो आहे, नाज़रीन हलूं था ब्रेक ते, ऐं ब्रेक तां वापसि अची वरी पंहिंजी गुफ़्तगू खे वधाईंदासीं।